कराची समेत सिंध के मुख्तलिफ शहरन में ग्रैंड हेल्थ अलायंस पारा कोरोना रिस्क अलाउंस न ॾियण खिलाफ एहतजाज जारी है। SS न्यूज़ के नुमाइंदन मूजिब कराची में अदालत गुज़रियल ॾींहुं हिरासत में वरतल एहतजाज कंदड़ डॉक्टरन के आज़ाद करे छॾियो। कराची प्रेस क्लब आरो कोरोना रेस्क्यू अलाउंस न मिलण खिलाफ ग्रैंड हेल्थ अलायंस जो एहतजाज 5 ॾींहं भी जारी रहियो। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत ऐं सिहत खाते खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़न जो चवण हो त सिंध हुकूमत पारा कायम कियल ॻाल्हियुन वारी कमेटी अञा ताईं राब्तो नाहे कयो। जेसिताईं संदन मुतालबा तस्लीम न कया वेंदा तेसिताईं एहतजाज जारी रहंदो। ॿिए तरफ़ एहतजाज सबब सिविल अस्पताल, जिन्हा अस्पताल ऐं नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चिल्ड्रन हेल्थ समेत ॿियनि सरकारी अस्पतालुनि में कम बंद रहियो, जॾहिं त अॼु थींदड़ ऑपरेशन भी मुलतवी कया विया आहिनि। होॾां हैदराबाद, टंडो, आदमकोट, डेजी ऐं ॿियनि शहरनि में डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालबनि जी मञता लाइ ऐं कराची में डॉक्टरनि जी गिरफ़्तारनि ऐं मथनि तशद्दुद खिलाफ OPDs जो बाइकआउट करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया।